घारो में ख़बरूं मीरपुर शाकरोल के गर्ल्स स्कूल के हेड मास्टरानी गुलदास जोकियो के मुअत्तल करण खिलाफ़ मुज़ाहरो और धरणो हयो वियो है। हेड मास्टरानी के मुअत्तल करण खिलाफ़ शहरनि सियासी समाजी धुरनि मुज़ाहरो करे मेन स्टाफ ते धरणो हयो। 13 वरनि खां साॻे स्कूल में पढ़ाईंदड़ गुलदास जोकियो जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ खेसि मुअत्तल करे नाइंसाफ़ी आहे, अॻवान जो चवणु आहे। घारो में ख़बरूं पिया मीरपुर शाकरोल के गर्ल्स स्कूल के हेड मास्टरानी गुलदास जोकियो के मुअत्तल करण खिलाफ़ मुज़ाहरो और धरणो हयो वियो है। हेड मास्टरानी के मुअत्तल करण खिलाफ़ शहरनि सियासी समाजी धुरनि मुज़ाहरो करे मेन स्टाफ ते धरणो हयो है। 13 वरनि खां साॻे स्कूल में पढ़ाईंदड़ गुलदास जोकियो जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ खेसि मुअत्तल करण नाइंसाफ़ी आहे, अॻवान जो चवणु आहे। घारो में ख़बर ॾियूं पिया मीरपुर शाकरो के गर्ल्स स्कूल के हेड मास्टरानी गुलदास जोकियो के मुअत्तल करण खिलाफ़ मुज़ाहरो और धरणो हयो वियो है। हेड मास्टरानी के मुअत्तल करण खिलाफ़ शहरनि सियासी समाजी धुरनि मुज़ाहरो करे मेन स्टाफ ते धरणो हयो। 13 वरनि खां साॻे स्कूल में पढ़ाईंदड़ गुलदास जोकियो जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ खेसि मुअत्तल करे नाइंसाफ़ी आहे, अॻवान जो चवणु आहे। हिकु दफ़ो ॿीहर ख़बर ॾींदा हलूं घारो खां मीरपुर शाकरो के गर्ल्स स्कूल के हेड मास्टरानी गुलदास जोकियो के मुअत्तल करण खिलाफ़ मुज़ाहरो कयो वियो आहे। हेड मास्टरानी के मुअत्तल करण खिलाफ़ शहरनि सियासी समाजी धुरनि मुज़ाहरो करे मेन स्टाफ ते धरणो हयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त 13 वरनि खां साॻे स्कूल में पढ़ाईंदड़ गुलदास जोकियो जो मौक़िफ़ ॿुधण खां सवाइ खेसि मुअत्तल करे नाइंसाफ़ी कई वई आहे।